रब जी ज़ात बाबरकात तव्हां और असां खे असांजे प्यारे दोस्तनि जतोई साहिबान जंहिं पंहिंजे बचड़नि जे सुन्नत तोहर जे मौक़े ते क़ुरान शरीफ़ जे जलसे जो प्रोग्राम रखियो आहे। अल्लाह तबारक व तआला इन प्रोग्राम खे मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। अहिड़ा बरकत ऐं रहमत वारा मौक़िया हर वक्त अल्लाह तबारक व तआला हर मोमिन मुसलमान के नसीब अता फरमाए। अजीज दोस्तों, जेतर कहीं मानू जे का मन जी मुराद रहल हूंदी आ, दिल जी उम्मीद, तेतर अल्लाह के पियो अर्ज़ कंदो आ। शादी जी उम्मीद आ, पुट जे पैदा थियण जी उम्मीद आ, पुट जे शादी जी को भी खुशी जो मौक़ो, तेतर अल्लाह के पियो अर्ज़ कंदो। जॾहिं न रब उन जे हाल ते रहम करे मन जी मुराद पूरी कंदो आ, दिल जी उम्मीद पूरी कंदो आ, तो पोइ असां अल्लाह जी नेमत भुलिजी वेंदा आहियूं। पोइ खुशियूं शादियूं वरी पंहिंजे मर्ज़ीअ ते। हालांकि इहा गद्दारी आहे, बेवफ़ाई आहे। जेको खुशियूं ॾियण वारो अल्लाह आहे, रब गफ़ूर ऐं रहीम आहे, त बख़्शणहार महिरबान आहे, त उन खुशियुनि खे अल्लाह गमनि में बि पंहिंजो तब्दील करण ते क़ादिर आहे। जीअं तोहर सुन्नत आहे, उन ते क़ुरान मजीद जो जलसो रखाइण इहा सुन्नत आहे। अल्लाह तबारक व तआला जमी मुसलमाननि खे इहा सोहणी सआदत नसीब अता फरमाए। अज़ीज़ दोस्तों, अल्लाह तबारक व तआला इंसान ज़ात खे हिन फ़ानी दुनिया जे जहान ते मुख़्तसर वक्त जे लाइ मौक़ो ॾेई मोकिलियो आहे। इन थोरी ज़िंदगी में आया हूं पंहिंजे रब खे राज़ी करण। जंहिं थोरी ज़िंदगी में पंहिंजे रब खे राज़ी कयो, इन जी दुनिया भी आबाद आहे, आख़िरत भी आज़ाद आहे। पर अल्लाह अमान दे, रब रहम करे, जेकॾहिं थोरी ज़िंदगी में रब खे रुसाए विधो त पोइ आख़िरत जो अज़ाब ॾाढो ॾुखियो आहे। अॻियो क़यामत जो ॾिहाड़ो बि सुझे थो, दर्दनाक धमाकेदार ॾिहाड़ो आहे। अल्लाह ॿुधायो आहे, फर्मा बरदार जी जाइ जन्नत आहे, नाफरमान जी जाइ जहन्नम आहे। खुलियल ख़ुदा जो क़ुरान जो फ़ैसिलो आहे। जेके ताज़ो तव्हांजे आॾो अल्लाह जो क़ुरान मजीद जूं आयतूं तिलावत कई वयूं, इन्हनि आयतुनि जे अंदर भी अल्लाह तबारक व तआला साॻे ज़िक्र खे ज़ाहिर करण फरमायो। अल्लाह फरमाए, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, जन्नत ऐं जहन्नम खे हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं बीहारियो वेंदो। जन्नत मथां हूंदी, जहन्नम हेठां हूंदो। पोइ जन्नत ऐं जहन्नम वारा हिक ॿिए खे ईअं ॼाणींदा सुञाणींदा जीअं दुनिया में हिक ॿिए खे सुञाणो था। ईअं ॻाल्हाईंदा ॿोलाईंदा, सुवाल जवाब कंदा। छा जन्नत वारनि जो सवाल हूंदो, छा जहन्नम वारनि जो जवाब हूंदो? अल्लाह तबारक व तआला उन सवाल ऐं जवाब खे इन्हनि आयतुनि जे अंदर बयान फरमायो। कीअं फरमाए, कहिड़े अंदाज़ में? हीअ हक़ीक़त पुछणी आहे अल्लाह जे क़ुरान खां। दिल जे मोहब्बत सां दुरूद पढ़ो त किसो अल्लाह जे क़ुरान खां पुछो। सलवात में सुस्ती न कयो, कस लॻेव त क़यामत मां सां ॻाल्हाइजो, न पढ़ो पोइ तव्हांजी मर्ज़ी। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तॾहिं रब जी ज़ात बाबरकात फरमायो, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, जन्नत ऐं जहन्नम खे हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं बीहारियो वेंदो। जन्नत मथां हूंदी, जहन्नम हेठां हूंदो। जन्नत ऐं जहन्नम वारा हिक ॿिए खे ॼाणींदा सुञाणींदा, ॻाल्हाईंदा ॿोलाईंदा, सुवाल जवाब कंदा। फी जन्नात यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर कालू लम नकु मिनल मुसल्लीन व लम नकु नुतइमुल मिस्कीन व कुन्ना नखूज़ु मअल खाइज़ीन व कुन्ना नुकज़्ज़िबु बियौमिद्दीन हत्ता अतानल यकीन फमा तनफ़अहुम शफ़ाअतु शाफ़िईन। अल्लाह जो कुरान तो फरमाए,
उन्हीं ॾाढे सवाल कंदा जन्नत वारा जहन्नम वारन खां फी जन्नत यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर। ओ सकर जहन्नम में जलण वारो अल्लाह जे अज़ाब में अचण वारो हेॾो ज़लील ऐं ख़्वार थियण वारो दुनिया वारे जहान में रही करे कहिड़ा तव्हां गुनाह कया कहिड़ियूं तव्हां जूं ग़लतियूं जे हेॾी वॾी तव्हांखे सकर जहन्नम जी सख़्त सज़ा लॻी रही आहे। अल्लाह जो क़ुरान थो गवाही ॾे जहन्नम में जलण वारा 4 ॾोह ॾसींदा। अदा घणा 4 गुनाह ॿुधाईंदा। पुछो अल्लाह जे क़ुरान को चओ अल्लाह कंदो उहे असां में न हूंदा अल्लाह कंदो असां में न हूंदा आहिनि त पोइ तौबा कयूं न। खुदा जो क़ुरान तो गवाही दे रोई करे पहिरियों पहिरियों पंहिंजो ॾोह ॾसींदा कालू लम नको मिनल मुसल्लीन वलम नको नुतइमुल मिस्कीन वकुन्ना नखूज़ु मअल खाइज़ीन वकुन्ना नुकज़्ज़िबु बियौमिद्दीन हत्ता अतानल यकीन फमा तनफ़अहुम शफ़ाअतु शाफ़िईन। अल्लाह जो कुरान तो फरमाए पहिरों पहिरों पंहिंजो ॾोह ॾसींदा कालू लम नको मिनल मुसल्लीन। है अल्लाह वॾे में वॾो गुनाह असांजो इहो हो वॾे में वॾी ग़लती असांजी आई जे असां अल्लाह जी निमाज़ न पढ़ियोसीं जंहिंजे करे जहन्नम में जली रहिया आहियूं। ओ निमाज़ खां न टाइण वारा मस्जिद को मुंह मोड़न वारा अल्लाह जे कुरान ते नजर कजाए हीअ कंहिं मुल्ला मौलवीअ जी ॻाल्हि न थी हीअ कंहिं ज़ाकिर ऐं ज़वार जी ॻाल्हि न थी हीअ कंहिं ज़मींदार ऐं ख़ान जी ॻाल्हि न थी हीअ त अल्लाह जे कुरान जी ॻाल्हि थी जे मुस्लमान त मञणी पवंदई। खुदा जो कुरान तो फरमाए रोई करे पहिरियों पंहिंजो ॾोह ॾसींदा कालू लम नको मिनल मुसल्लीन। वॾे में वॾो गुनाह असांजो इहो वॾे में वॾी ग़लती असांजी आई जे असां अल्लाह जी निमाज़ न पढ़ियोसीं जंहिंजे करे जहन्नम में जली रहिया आहियूं। ओ मस्जिद को मुंह मोड़ण वारा निमाज़ खां न टाइण वारा अल्लाह जे कुरान ते नज़र कजाए जेको उन्हीं ॾाढ़े तोखे रोई करे जवाब ॾियणो पवंदो उहो अॼु तो अल्लाह जो कुरान ॿुधावई ईअं चवणो पवंदी कालू लम नको मिनल मुसल्लीन। निमाज़ न पढ़ण जे करे अल्लाह जे अज़ाब में अची रहिया आहियूं। ओ मुसलमान सोच कजाए रोज़ो भी अल्लाह जी बात आ हज भी अल्लाह जी बात आ ज़कात भी अल्लाह जी बात आ जिहाद भी अल्लाह जी बात आ ॿिया भी अल्लाह जे बात जा केतिरा ई क़िस्म थी पर हर हिकु इबादत महबूब मुस्तफ़ा के फर्श ते मिली आहे पर निमाज़ वारी नेमत 7 आसमान खां मथे मिली आहे। हज जो हुकुम आयो आहे जिब्राइल खणी आयो आहे ज़कात जो हुकुम आयो आहे जिब्राइल खणी आयो आहे रोज़े जो हुकुम आयो आहे जिब्राइल खणी आयो आहे जिहाद जो हुकुम आयो आहे जिब्राइल खणी आयो आहे पर्दे जो हुकुम आयो आहे जिब्राइल खणी आयो आहे। हर हिकु हुकुम अल्लाह जे तरफ़ां जिब्राइल अलैहिस्सलाम महबूब मुस्तफ़ा के पहुचायो आहे पर निमाज़ वारी नेमत रब जी ज़ात बाबरकात मेराज वारी रात महबूब मुस्तफ़ा के मथे घुराए करे मेरा जे तोहफे तौर ता फरमाया तॾहिं अल्लाह जो नबी फरमाइनि था अस्सलातु मेराजुल मोमिनीन निमाज़ मोमिन जो अल्लाह सां मेराज। तॾहिं राति ॾींहं जे 24 कलाकनि में राति ॾींहं जे 24 कलाकनि में इएं कहीं भी इबादत जे लाइ न सॾियो वेंदो आहे जीअं मुस्लमान खे मस्जिद 5 वक़्त निमाज़ जे लाइ सॾियो वेंदो आहे। मुअज़्ज़िन मिंबर ते भी करे ऐलान तो करे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। तरफ भी 4 थी मुअज़्ज़िन अल्लाह जे नाले जी 4 दफ़ा सदा बुलंद करे चवे तो ओभर वारन के भी सदा त ओलह वारन के भी सदा उत्तर वारन के भी सदा त दखण वारन के भी सदा। तरफ भी 4 थी मुअज़्ज़िन आज़ान जे इब्तिदा में अल्लाह जे नाले जी 4 दफ़ा सदा बुलंद तो करे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर
अल्लाह अकबर 4 दफा अल्लाह अकबर चई करे चैनी तरफ फरमान के सदे करे हाने चवे तो अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह खुदा जे तौहीद वहदानियत जो ऐलान करे मुस्तफा जे नबुवत रिसालत जी शाहिदी दे करे हाने हिय तो सदे हय्या अल सलाह हय्या अल फलाह अचो तरफ कामयाबी जे अचो तरफ छुटकारे जे मालूम तो तक कामयाबी भी नमाज में आ त निजात भी नमाज में आ कामयाबी छुटकारे जी तरफ सदे हाने वरी ब दफा आखिर में तो चवई अल्लाह अकबर हेठन के भी सदा त मथन के भी सदा इनमा मुराद अमीर गरीब भी आन हारी जमींदारन बादशाह फकीरन हेठे तबके जो आ चाहे मथे जो आ हारियों चाहे जमींदार बादशाह चाहे फकीर आखिर में ब दफा हेठन मथन के सदे तो अल्लाह जाने अशू डारियों थी वयूं उम्रियों गुजरी वयूं 50 साल उम्र गुजरी वई 60 साल उम्र गुजरी वई 80 साल उम्र गुजरी वई पर आदान जे अल्फाजन जे मतलब के मुसलमान को न समझी मकसद के को न समझी त 4 दफा अल्लाह अकबर जो आवाज अग में शो थियो ब दफा अल्लाह अकबर जो आवाज आखिर में शो थियो 4 दफा अल्लाह अकबर चई करे अग में चैनी तरफ फरमान के सदे करे आखिर में ब दफा अल्लाह अकबर चई करे हेठन मथन के सदे करे अमीरन गरीबन के सदे करे बादशाहन फकीरन के सदे करे हाने चवे तो ला इलाहा तौहीद जी तलवार फिरी वई ना है कोई इल्लाह ना है कोई माबूद ना है कोई मुश्किल कुशा ना है कोई हाजत रवा मगर इल्लल्लाह आदान शुरू काथों थी अल्लाह अकबर को दुरूद पढ़ दिल जमा बस खत्म काथे थी इल्लल्लाह आवाज़ बुलंद जे मोहम्मद रसूलुल्लाह सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कढ चयूं वनी हा त जुमलो सोणो हो ना चयूं जे कढ वनी हा त जुमलो तो सोणो हो ना कलमे में जाते ला इलाहा इल्लल्लाह पढ़ियो से उते मोहम्मद रसूलुल्लाह पढ़ियो से तदी त वनी ईमान मुकम्मल थियो ना आज़ान जे शुरुआत में जाते अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह चयो से उते अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह भी चयो से जाते खुदा जी तौहीद वहदाने तो जो ऐलान क्यों से उते मुस्तफा जे नबुवत रिसालत जी शाहिदी दिनी से पर हिते इल्लल्लाह ते खत्म अल्लाह फरमा मुअज्जिन होशियार थी जाए मां अल्लाह जे इबादत जो ऐलान क्यों थी सजदे जो सड क्यों थी हाने इल्लल्लाह ते खत्म कजा अगते जुमलो न वधाए जाए ला इलाहा ना है कोई इल्लाह ना है कोई माबूद ना है कोई मुश्किल कुशा ना है कोई इबादत जो लायक ना है कोई सजदे जो लायक मगर इल्लल्लाह ते खत्म कर जाए सो तल्लाह जी तलवार फिरी वैया तौहीद जी तलवार फिरी वैया ओ मुअज्जिन होशियार थी जाए मां अल्लाह जे इबादत जो ऐलान क्यों थी सजदे जो सड क्यों थी हाने इल्लल्लाह ते खत्म कर जाए अगते जुमलो न वधाए जाए जी हाजी को हुक्म तो हज जो सफर भी मौत जो मंजर समझो था हज या उम्रो सागी तशबीह मौत जो मंजर मयत सा हिकड़ा मिट माइट अजीज करीब जनादे तो ही ब्या वेझा करीब चो कुल्हा दई कबर ताई पीउ सां गॾु पुट कबर में कोन सुम्हंदो भेण सां गॾु भाउ न धीअ सां गॾु मां न अज़ीज़ करीब कुल्हा ॾेई कबर ते पहुचाईंदो कबर में लाहींदा ॿ चादरूं कफन जो अॻिते बानो जाने तमल जाने रब जाने हज जो सफर भी तो मौत जो मंजर हाजी या उम्रे सा अज़ीज़ हिकड़ा जेका अज़ीज़ करीब स्टेशन या अड्डे तो ही ब्या वेझा अज़ीज़ करीब चो एयरपोर्ट जे दरवाजे तो ही बस एयरपोर्ट जे दरवाजे ते भी नंदा हाने हाज के अमाल नामो हथन में आ कानूनी कागज इंतजार गाह में पोतो
अल्लाह फरमा काटन जा कपड़ा भी लाहे जाए, हीरन वारी टोपी भी लाहे जाए, बोसकी वारो पटको भी लाहे जाए, बच्चा द्रू कफन वारियों एरा मंजू पाए जाए। मां अकेले अल्लाह जे तौहीद जो तरानो गाए जाए। लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द व निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। ओ हाजी होशियार थी जाए, मां अल्लाह जे इबादत जो एहराम बदो थी, मां अकेले अल्लाह जे तौहीद जो तरानो गाए जाए। कह नबी वली खे न मिलाए जाए, अकेले अल्लाह जी। जो अमीर आया गरीब वेस भी हिकड़ो आ, अदा हेडे भी आ न, गरीब जी कबर भी ओतरी, अमीर जी भी अगते जंजा जेतरा अमल हुंदा। हारिय के भी बचादरू कफन जू, जमींदार के भी बचादरू कफन जू, हिते भी फकीर के भी बचादरू एहराम जू, अमीर के भी बचादरू एहराम जू। जो लिबास भी हिकड़ो आ, अणस बियो लिबास आ, हाजो का तलबी जुबान ते हिकड़ी आ। लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द व निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। अल्लाह फरमा हाजी होशियार थी जाए, मां अल्लाह जे इबादत जो एहराम बदो थी, मां अकेले अल्लाह जे तौहीद जो तरानो गाए जाए। कह नबी वली खे न मिलाए जाए। मुअद्दिन के भी सागो कुमा, ओ मुअद्दिन मां अल्लाह जे इबादत जो ऐलान क्यों थी, सजदे जो सद क्यों थी। हाने इल्लल्लाह ते खत्म कजा, अगते जुमलो न वधाए जाए। आदान शुरू का थी अल्लाह अकबर, सिंधिया में समझो अल्लाह सब का वडो आ न। ओ हर रुकण वारा हारी, तुझे हर वारे कम का अल्लाह जो हुक्म वडो आ। ओ धंधो हलाइण वारा दुकानदार, तुझे दुकानदारी वारे धंधे का अल्लाह जो सद वडो आ। ओ दुनिया जी मजलिस महफिल करण वारो, तुझे महफिल मजलिस का अल्लाह जो हुक्म वडो आ। ओ ऑफिस हलाइण वारा ऑफिसर, तुझे ऑफिस वारे कमन का अल्लाह जो नालो वडो आ। हाने अल्लाह अकबर जो आवाज तुझे कन ते पहुतो आ। मुसलमान केड़ी शय आ जेका तोखे मस्जिद को रोके थी। अल्लाह जाने हारी नारी कुड़मी कारी मिस्किन मजदूर मानू सजो दी मेहनत मजदूरी करे घर आयो आ, उन्यो भूखियो आयो आ, थको टुटरो आयो आ। घरवारी बिस्मिल्लाह करे घर में मानी जेका तैयार आ खणी ॾिनी आ, पानी आ खीर आ खणी नो थे, थको टुटरो आयो, उन्यो भूखियो आयो आ। मानी अग्यों आया बाहरों दिली दोस्त जो सड थियो आ। ओ फलाना हेडे आ, सड सुञातो तई, हथो हटाए करे बाहर वञण जी कोशिश तो करे। माई चवे थी अल्लाह जा बान सजो दी मेहनत मजदूरी करे, थको टुटरो आयो आ, उन्यो भूखियो आयो आ। मानी जा बगरा खाओ, पानी पी वनी साजो थी मेहमान सां मिलो। चवे तो सड सुञातो आ, मानी खाण मयार आ। दिली दोस्त जो सदा इन जा मुझे मथो एडा वडा एहसान लाहे त नथो सगा, पर गाए भी नथो सगा। एड़े दिली दोस्त जो सद थे मां वेही मानी खावा, मां के उसूल इजात नथो दे, ज़मीर मलामत थो करे। हाने मानी खाण मयारा, अग में संगतिया जे सद ते वणो वा। है फुज तुझे हालत मुसलमान, अरमान तुझे अकुल जे मथा। अजीजन करीबन जा सद सुञाणे तो, मिटन माटन जा सद सुञाणे तो, सब जे सद के सुञाणे तो, पर रब जे सद के नथो सुञाणे। एडा तुझे मथो एहसान, उन्हें रब जो सोनो सड थियो आ। हाने सारा कम कारोबार छडे करे, धंधा वापार छडे करे, मजलिसूं महफिलूं छडे करे तोखे अल्लाह जे सड ते हाज़िर थियणो आ। अरे अल्लाह जो कुरान मजीद आ न, सजो रहमत आ न, सिंधिया में तकीरा सजो कुरान मजीद बरकत आ न। दुरूद पढ़ दिल जमा बस। हिन जो पहिरियों अखर बिस्मिल्लाह जी बा, तवज्जो। हिन कुरान मजीद जो पहिरियों अखर बिस्मिल्लाह जी बा, आखिरी अखर वन्ना जो सीन चो, विच में सजो कुरान। अकुल त इं तो चवे त पहिरियों अखर अलिफ हुजे हा,
आखिर अखर या हुजिया छो त अल्लाह जे नाले में भी पहिरों अखर अलिफ आ। अरबी जी तालीम जी तरतीब भी अलिफ का शुरू कबी आ या ते खत्म कबी आ। पर जो पहिरों अखर बिस्मिल्लाह जी बा आखिरी अखर वन्ना जो सीन विच में सजो कुरान हाने पहिरे ऐं पोएं अखर के पाण में मिलायो बा ऐं सीन के पाण में मिलायो छा थींदो बस भाई जब अखर पाण मिलदा विच में सजो कुरान अचियो छा थींदो बस। अल्लाह फरमा तुझे रहबरी ऐं रहनुमाई जे लाइ तुझे हिदायत ऐं नसीहत जे लाइ तोखे जन्म जे बाहि खां बचाइण जे लाइ तोखे जन्नत में पहुचाइण जे लाइ मुंहिंजो कुरान मजीद काफ़ी आहे बस। दर दर जा धिका न खाजाए ओ किसन कहाणन जे कढ लगण वारा शेरन बैतन जे कढ लगण वारा कुरान मजीद में कमजोरी केड़ी दिठी थी जो ही कमजोर किताब ना है कुव्वत वारो किताब। अल्लाह फरमा तुझे रहबरी ऐं रहनुमाई जे लाइ तुझे हिदायत ऐं नसीहत जे लाइ तोखे जन्म जे बाहि खां बचाइण जे लाइ तोखे जन्नत में पहुचाइण जे लाइ मुंहिंजो कुरान मजीद काफ़ी आहे बस। हदीस कुरान मजीद जी तशरीह ही भरसा वडो वाह तो वे इन जा ब कप किनारा मजबूत न पानी अलाए काथे वनी जमीन आबाद तो करे पर अल्लाह ओमान दे एकड़ो कप किनारो टूटी पई पुछड़ी पोते सुकी वेंदी पानी पहुचदो ही कोन। दुनिया जे पोखन के आबाद करण जे लाए दुनिया जे दरिया के वाटर कोर्स हवा के ब कप किनारा हुंदा न पानी बनी में पहुचंदो आ जमीन आबाद थींदी आ जो तो ताजी दिल जी जमीन के आबाद करण जे लाए हेडा अल्लाह जो कुरान हेडा मुस्तफा जो फरमान जो विच में महफूज रहंदो मोमिन जो ईमान। हदीस कुरान मजीद जी तशरीह पो जने सजो कुरान मजीद रहमत आ त नमाज जे हर एक रकात में अलहम्द के लाजिम करार छो दिनो वियो आ। सजो कुरान मजीद रहमत आ अलहम्द के लाजिम करार दिनो वियो आ। फर्ज हुजे वाजिब हुजे सुन्नत हुजे नफिल हुजे अलहम्द जरूर पढ़बो इन के लाजिम करार छो दिनो वियो आ। पढ़ूं त सब अता पर सोचो आहे कदी दुरूद पढ़ दिल जमा बस जो अलहम्द शरीफ में 7 आयतूं घणियूं ऐं कुरान मजीद में हिकड़ियूं सूरतूं मक्की हन बियूं मदनी हन। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मक्के पाक में कुरान मजीद नाज़िल थिया सूरतूं मक्की हिजरत करे मदीने मुनव्वर विया उते कुरान मजीद नाज़िल सूरतूं मदनी पर या अलहम्द सूरत आ जेका मक्के में भी नाज़िल थिया मदीने मुनव्वर में नाज़िल थिया इन जो 7 आयतूं हन। इनके लाजिम छो करानियो नमाज अल्लाह सा मेराज जो मेराज जो 7 मंजिला इमाम अल अंबिया 7 आसमान पार करे विया हे महबूब मुस्तफा जो मकाम जे रब जी ज़ात बाबरकात महबूब मुस्तफा के 7 आसमान का मथे मेराज करायो आ। हे उम्मत सा एहसान जे रब जी ज़ात बाबरकात उन्हीं के फर्श ते मेराज करायो आ पर मंजिलूं तय जरूर करनी पवंदो। नमाज नीते बीठो अल्लाह जे मेराज में पीरी आयत पढ़ी थी पीरो आसमान पार बी आयत पढ़ी थी बो आसमान पार टी आयत पढ़ी थी टियों आसमान पार चौथी आयत पढ़ी थी चौथो आसमान पार 5 आयत पढ़ी थी 5 आसमान पार 6 आयत पढ़ी थी 6 आसमान पार 7 आयत पढ़ी थी 7 आसमान पार हाने असलातु मेराजुल मोमिनीन हाने पाबंदियों खत्म थी वयो 7 मंजिलूं तय करे वे हाने पहरे पारे मो पड़े तुझी मर्जी आ पोए पारे मो पड़े तुझी मर्जी आ विच मो पड़े तुझी मर्जी आ हाने तू जो अल्लाह सा मेराज आ हाने पाबंदियों खत्म थी वयो कानून खत्म थी आ। इन नमाज में बेजाजण मां पांजे रब के दिसा तो तारीफ भी क्या तो अर्ज इलाद भी क्या तो रब पांजे के दिसा तो मुझो रूबरू रब सा मेराज पर जे एतरी तो मिलियाकत काने का एतरी सलाहियत काने का ता इयो त पक समझ जाए त रब तमा के दिसे तो मां उन जे मेराज में बीठो आ जे मुंहिंजी नमाज रब जे रज़ा वारी आ त पोइ जाए जन्नत आ जे मुंहिंजी नमाज रिया ऐं ॾेखा वारी आ त ख़ुदा बेपरवाह बादशाह हुआ बेनियाज़ बादशाह हुआ या एडी अल्लाह के इबादत प्यारी आ रब जी ज़ात बाबरकात फरमायो जने सिद्धो थी भी अलहम्द पढ़ जाए 7 आसमान पार करना थी
हाने मां तोखे मथे कम हाने तू पाण खे झिको कजाए हाने हेठ वन जाए तू रुको में वनी करे मुंजी बुलंदी बयान कजाए सुभान रब्बियल अज़ीम पाण खे हेठ कजाए मुंजी मथाई बयान कजाए अन्या हेठ वन जाए जने सिर सजदे में रखे चो जाए सुभान रब्बियल आला तू जो सिर सजदे में हो जाए मुंजी बुलंदी बयान कर अल्लाह फरमा क़याम में बियान तुझे वस जी गाल रुको में वणन तुझे वस जी गाल सजदो करण तुझे वस जी गाल हाने सजदे को पो तू बेवस बन जी वे हाने मुंजे वस जी गाल जे मां अल्लाह तोखे माफ करे छड्या बाने जो तो वस एतरो है सजदो करे जमीन चीरी तो त न अल्लाह फरमा तू जो वस एतरो जे सिर के सिंगारे करे पाक साफ करे सजदे में रखी करे मुंजी बुलंदी बयान कये मां रब जी ज़ात बा बरकात तुझे मथो राजी थी रहम करे मां अल्लाह तबारक व तआला तोखे माफ करे छड या एडी अल्लाह के इबादत प्यारिया दुरूद पढ़ दिल जमा बस इन इबादत को केर के रोके तो जो अज़ली दुश्मन अबदी शैतान छा था समझो कने आरस कराइंदो कने गफलत कराइंदो कने केड़ी पर उनके कहीं डिठो त खिन सा कोने को छड़ो दिल में विश्वसो ख्याल एतरो समझे जकने नमाज में माखो का कमजोरी थी वईया का कमी कोताई थी वईया तो शैतान जो मुझे मथो गलबो थी जो जेको डाडे जो दुश्मन पोटन जो सजण थींदो बाकी तमाम वडो मुझे रे मौजू ना है जे अल्लाह तबारक व तआला मलाइकन के सजदो क्यो आदम जे सजदे जो मलाइकन के हुक्म हो ही जिन हुयो पर आबिद एडो हो जे मलाइकन जे दर्जे के वनी पोतो अज़ाज़ील इब्लिस जो को इबादत करे करे इन वनी दर्जे ते पोतो जे मलाइकन जे लिस्ट में शुमार को जने सजदो जो हुक्म थियो मां कये मुजा रब मां बाह जी पैदा से कुरान जा लफ्जन हे मिट्टी जी पैदा थे न जो सजदो शैतान चाचो तू खालिक मालिक माबूद हर शे जो मालिक अणगण तुझा सजदा क्या न कंदो रहंदो में पर मुंजा रब हिन जो सजदो मा न कंदो मा हे माखो घट अल्लाह फरमायो त घट ए मथे करण यो त मुंजो कम आ न मा त कायनात के इन जे सदके क्यो आ जो इन जे औलाद मो मा पैगंबर पैदा कंदो वाको तमाम वडो तड़जियो तोक पजियो अर्ज के मो लाए करे मैं तड़े तोक विधि पर अर्ज कबूल पे शैतान भी अल्लाह के अर्ज करे कहड़ो मुझा रब क्या मत हयाती दे चो जिन जणी दो बिया जमन दो बिया मरन दो बिया पर हुन क्या मत हयाती घुरी अल्लाह फरमा सवाल कबूल क्या मत तो हयाती दे छडम कम केड़ा कंदे अदा अल्लाह के खबर काने का छा तो असा के के खबर पाई मुझा रब जे आदम जे सजदे जे इनकार जे करे तड़े तो विदो थी इनी जे औलाद सा क़यामत तो दुश्मनी कंदो मान ओभर को भी हमलो कंदो मान ओलह को भी हमलो कंदो मान उत्तर का भी हमलो कंदो मान दक्षिण का भी हमलो कंदो मान चैनी तरफन को घेरो करे गुमराह बनाइंदो मान इनी जे औलाद सा दुश्मनी कंदो रब जी ज़ात बाबरकत फरमाए ज़ालिम हार आए वे चारों तरफ तू जा ओभर को भी हमलो कर ओलह को भी हमलो कर उत्तर का भी हमलो कर दक्षिण का भी हमलो कर चारों तरफ तू जा घेरो करे गुमराह करने की कोशिश कर पर मुझे बानन जा बतरफ खुललन तो बांजा दरवाजा भी खुललन हेठो तरफ भी खुलल मत्यो तरफ भी खुलला मुंजा बाना बानियो सजदो हेठ कंदा हथ मथे खणदा चारे तरफ तो जा बतरफ मुझे बानन जा सजदो हेठ मा रब जो कंदा हथ मथे मा देखणदा तो बांजा दरवाजा खुलल तन उम्र जे गुनाहन जी मिनट में माफी दे छदो मा तू रोंदो रजी वेंदे भाई हथ कांदे नान ये हिं सोना ठहंदा न हाँ पोइ इनखे हीअं न कबो चो अल्लाह हिन हथ को बचाए हीअं हथ कंदे खल्क के त न वणंदे पर खालिक के भी न वणंदे मखलूकात के भी न वणंदे पर मालिक के भी न वणंदे छो त हीअं घुरबो आहे खल्क खां
हिय गुरबो आ खालक को जने हिय हथ कने मालिक के तो वणने पर मखलूकात के वणने आए सब मुझे ला भी दुआ घुरजाए उमर साहब मुझे ला भी दुआ घुरजाए एडा त सोना हथ लगन था जो खयूं खाल के अकबर जे दरगाह में बीठो आ ओ दर दर जा धिक्का खाण वारा हिक कजे अगो हथ टंगण वारा खुदा जे खजाने में खोट केड़ी ॾिठी थी जेको गफूर रहीम चो खल्क जो खजानो विरहाइण सां खुटंदो आ खालक जो खजानो विरहाइण सां वधंदो आ घुरबो भी उन खां सजदो भी उन जो कबो पोजे चो रब जो सजदो करणो आ त सब जो सजदो नाहे करणो अदा ये सोनी सूरत कह ॾिनी आ जे रब नी आ त पो झुकाणी भी रब जो आडो आ या सब जे आडो नाहे झुकाणी मुवहिद मुजाहिद मुसलमान जी हिय गर्दन कटजी त सगे थी पर गैर जाडो झुकी न थी सगे है फुजे तुझे हालत मुसलमान अरमान तुझे अकल जे मथो झुकण ते अचे त सब जाडो सुर झुकाई वेठो आ नथो झुकाए त रब जाडो भी नथो झुकाए खुदा जो कुरान तो फरमाए रोई करे चोड़ो पौंदी कालू लम नको मिनल मुसल्लीन असा अल्लाह जी नमाज न पढ़ियो से जंदे करे जन्म में जली रहा हूं रब्बे दुल जलाल खों दुआ गुरो रब्बे दुल जलाल सारे मुस्तफा जे उम्मतन मर्दन के उम्मतान औरतन के 5 वक्त पाबंदी सा नमाज जी तौफीक अता फरमाए बियो डो रोई करे बियो डो दसींदो वलम न को नुत एमुल मिस्कीन बियो गुनाह सांजो इहो बी गलती सांजी आई जे पाण त खाइंदा से पाड़े वारन जो ख्याल कोन क्यो से पांजे बच्चन के खाराइंदा से यतीमन जो ख्याल कोन क्यो से गरीबन जो ख्याल कोन क्यो से उनन जी हक अदाई न कई से जंदे करे जन्म में जली रहा हूं ओ मुसलमान सोच कजाए हिन अल्लाह जे कुरानी मजीद जे रूह सा साफ साबित त मालदार जे मथा मिस्कीन जो हक अदा जे हक ना है त पो मर्दिया मालदार जी दे या न दे ना कुरान तो फरमाए रोई करे चंदा वलम न को नुत एमुल मिस्कीन न मिस्कीनन के खाधो खारायो से न उनन के कपड़ो पारायो से न दुख सुख में संभालल दी से जंदे करे जन्म में जली रहा हूं अल्लाह जे कुरानी मजीद जे रूह सा साफ साबित त मालदार जे मथा मिस्कीन जो हक वो कड़ो चो ज़कात ज़कात तवज्जो खैरियत दिनो किनो न थींदो आ भलो कर त भलो थवई पर इबादत नफलिया ज़कात मालदार जे मिल्कत में मिस्कीन मुसलमान भा जो 40 हिस्सो हक दुरूद पढ़ दिल जमा बस खैरियत कहीं के भी वणई हिंदू आ मुसलमान आ दीनदार आ बेदीन आ मुशरिक आ मुवहिद आ कड़ो भी आए खैरियत सब के दी ज़कात चो मुवहिद मुसलमान जो हक छो तो जो हिस्सो आ ना जी हकदार के पांजो हिस्सो न दीबो तो हक अदा न थींदो मालदार जे मिल्कत में 40 हिस्सो मिस्कीन मुसलमान जो ई हक आ जे भा जे मिल्कत में भा जो हिस्सो पी जे मिल्कत में पुटरन जो अब हक आनी और न्याणन जो यार देऊ न देऊ हाथ क्यों ईमान तो बचे पुत्र जे मुकाबले में चो न्याणिया जो अधु हिस्सो हक पुत्र जा 5 रुपया न्याणी जा 2.5 रुपया पुत्र जा 5 एकड़ न्याणी जा 2.5 एकड़ चो पुत्र जे मुकाबले में अधु हिस्सो न्याणिया जो मिल्कत में हक ओ न्याणन जा हक गसब करण वारा न्याणन विचान के मिल्कत में बेदखल करण वारो अल्लाह जे कुरान ते नजर कजाए क़यामत जो ॾाढो थींदो इन ज़ालिमन वालिदैन जा गिरेबान हुंदा मज़लूम न्याणन जा हथ हुंदा पुत्र 5 एकड़ बनिया जो मालिक न्याणी विचारी के 10 जो राडा जजा पुत्र 50 एकड़ बनिया जो मालिक न्याणी के 20 वगा कपड़न जा ओ जे पुत्र के पराई पांजी मिल्कत हराम हलाल जी गड करे 50 एकड़ जो मालिक बनायो थी यो
दुनिया में भी तुझे लाइ ज़िल्लत जो सबब बनबो, आखिरत में तुझे लाइ अज़ाब जो सबब बनबो। जे न्याणी वीचारी के मिल्कियत मो बेदखल करे, जिंदगी जो सौदो लाइ कंहिंसां करे, 20 वॻा कपड़नि जा ॾेई करे मिल्कियत मो बेदखल करे कढी छॾी। इहा न्याणी दुनिया में भी दुआयूं थी करे आखिरत में तुझे लाइ जन्नत जो सबब बनबी। ये न समझी तो ये समझ जाए, कुरान जे कचहरी में वेठा हूं, चौधारियों नजर फेराए, केतरा इज्जत वारा अब्बा बदमाश पुटरन जे करे बेइज्जत थींदा ॾिठा से। इज्जत वारो अबो पुट लो फर्रा, कॾहिं पुलिस जा पादर थो खाए पुट जे करे, कॾहिं थाणे ते बंद वेठो आ, कॾहिं मिटन जे दर ते मेड़ खयूं कुरान कसम खई वेठो आ, कॾहिं पाड़े वारे जे पेरन ते पटको पियो आ, पोढ़े पीउ जे पटके के पाड़े वारो पेरन सां लतां थो हणे, पेरन सां थोड़ा थो ॾे, पोढ़ो पीउ आ पाड़े वारे जे पेरन तो पटको नथो खणे, दुनिया में ज़लील पुट जे करे थियो आ। हा इहो मरी करे पाण कब्र में पहुतो आ, इन ज़ालिम पुट पोयों मिल्कियत ते मस्ती करे, ओ जेका हराम हलाल जी पराई पंहिंजी गॾु करे मेरे मिल्कियत जो माल को करे आयस, मिल्कियत जे मस्ती में अची करे ओड़े पाड़े खे ई जाए तो, यतीमन जो माल खाए तो, जुल्म ऐं ज़्यादतियूं तो करे। हा कब्र में तुझे लाइ खातो खुलियो पियो आहे, अज़ाब तुझे अमाल में लिखबो वेंदो। नी ज़ालिम पुट जी नी लैन ते गाड़ी त तूं चाढ़े वई न। या न्याणी वीचारी आ जंहिंखे 10 जोरा ॾाज जा ॾेई करे मिल्कियत मां बेदखल करे, किस्मत जो फैसलो लाइ कंहिंसां करे छॾी, जिंदगी जो सौदो लाइ कंहिंसां करे छॾी। इहा दुनिया में भी दुआयूं थी करे आखिरत में तुझे लाइ जन्नत जो सबब बनबी। ईअं न समझी त हीअं समझ जाए, इमामुल अंबिया जो सहाबिया सफ़र में रवानो थी वियो आहे, उन जे घरवारी जो अब्बो बीमार थी पियो, करीबुल मौत, बीमारी जे बिस्तरे ते सुतो पियो आ। मिट माइट पुछण अचनि था, अब्बो पंहिंजे न्याणीअ खे संभाले थो, चवे थो मुंहिंजे ज़िंदगी जूं आख़िरी घड़ियूं न मुंहिंजे न्याणीअ खे मां सां मिलायो, माण्हू वियो आ, ओ माई तुंहिंजो अब्बो ॾाढो बीमार आ, करीबुल मौत, बीमारी जे बिस्तरे ते पियो आ। मिट माइट पुछण आया न, अब्बो तोखे संभाले थो, पीउ खां पुछण हलो, लेकिन औरत इनकार थी करे चवे थी मुंहिंजो मुड़ुसु मौजूद कोन्हे, जेतर मुंहिंजो मुड़ुसु न ईंदो मांखे मोकल न ॾींदो, मां अब्बे खां पुछण कोन हलंदमि। चवनि था माई केॾी न चरी बेवकूफ़ा, हाणे तुंहिंजो अब्बो जेका मुड़ुसु काॾों ईंदो, हाणे तुंहिंजो मुड़ुसु कीअं तोखे मोकल ॾींदो, पोइ पीउ खां पुछण हलंदी आहे, हल पंहिंजे पीउ खां पुछण, छो तुंहिंजो मुड़ुसु नाराज़ थींदो, लेकिन औरत इनकार थी करे चवे थी जेतर मुंहिंजो मुड़ुसु न ईंदो मांखे मोकल न ॾींदो, अब्बे खां पुछण कोन हलंदमि। मजबूर थी माण्हू मोटी वियो आहे, घड़ी खन खां बाद में ॿियो माण्हू आयो आहे, ओ माई केॾी न चरी बेवकूफ़ आहे, अॻोड़े पंहिंजे पीउ खां पुछण लिया, तुंहिंजो अब्बो हौश हवास में हुयो, ॻाल्हाइण ॿोलाइण जहिड़ो हुयो, कुछ अब्बो भी तो सां ॻाल्हाया, तू भी अब्बे सां ॻाल्हाया, अब्बो भी तोखे सुञाणिया, तू भी अब्बे खे सुञाणिया, हाणे तुंहिंजो अब्बो हौश हवास मां निकिरी वियो आहे, ॻाल्हाइण ॿोलाइण बंदि थी वियो आहे, भला हाणे त पीउ खां पुछण हलो, जे अब्बो तो सां न ॻाल्हाईंदो त तूं त अब्बे खां ॻाल्हाईंदीअ, अब्बो तोखे न सुञाणींदो त तूं त अब्बे खे सुञाणींदीअ, लेकिन औरत इनकार थी करे चवे थी मुंहिंजो जेतर मुड़ुसु न ईंदो मांखे मोकल न ॾींदो, अब्बे खां पुछण कोन हलंदमि। मजबूर थी माण्हू मोटी वियो आहे, घड़ी खन खां बाद में टियों माण्हू आयो आहे, ओ माई केॾी न चरी बेवकूफ़ आहे, अॻोड़े अब्बे खां पुछण लिया, जे अब्बो तो सां न ॻाल्हाया त तूं त अब्बे सां ॻाल्हाया, अब्बो तोखे न सुञाणिया त तूं त अब्बे खे सुञाणिया, हाणे अब्बो तुंहिंजो इंतकाल करे वियो आहे, तुंहिंजे अब्बे खे गुस्ल अची वियो आहे, तुंहिंजे अब्बे खे कफन अची वियो आहे, जनाज़े जी नमाज़ पढ़जी वई आहे, कांधी कब्रिस्तान ॾेखण जे लाइ तैयार बीठा आहिनि, अब्बे जो आख़िरी दीदार कर, अब्बे जो आख़िरी मुंहुं ॾिसो त उनखे कब्र में जाइ ॾियो। औरत चवे थी जे अब्बो इंतकाल करे वियो आहे, मां चवां थी इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, मां रब जे रज़ा ते राज़ी आहियां, जेतर मुंहिंजो मुड़ुसु न ईंदो मांखे मोकल न ॾींदो,
अबे जो मुंह ॾिसण भी कोन हलंदमि। मजबूर थी महबूब मुस्तफ़ा जे मजलिस में सहाबा जी जमात आई अची करे अदब सां अर्ज़ कयो ओ अल्लाह जा नबी कुर्बान वञो सोना साईं फलाणो तव्हांजो साहबी सफ़र में रवानो थी वियो आहे उन जे घरवारी जो जेको अबो बीमार थी पियो साईं बीमारी जी हालत में पीउ खां पुछण कोन हली हाणे उन जो अबो इंतकाल करे वियो आहे उन जे अबे खे गुस्ल भी अची वियो आहे उन जे अबे खे कफन अची वियो आहे जनाज़े जी नमाज़ पढ़जी वई आहे कांधी कब्रिस्तान ॾिखण जे लाइ तैयार आहिनि लेकिन औरत इनकार थी करे तव्हां अल्लाह जा हबीब हो उन उम्मतियाणीअ ॾे इजाज़त ॾियारे मोकिलियो त पंहिंजे अबे जो आख़िरी दीदार करे त उनखे क़ब्र में जाइजो। ॿुधा मुस्लमान मुंहिंजो प्यारो पैगंबर करीम सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जंहिं माईअ जो मुड़ुस मौजूद कोन्हे उन जे गैर मौजूदगीअ में मां इमामुल अंबिया भी इजाज़त नथो ॾेई सघां। पाण फरमान था हीअं कयो मुस्तफ़ा मशहूर हूंदो आहे अदा साईं अची वियो बसि वादे खे वधाइणो न आहे ॿ ॻाल्हियूं पूरियूं करे बसि वरी क़िस्मत आहे। पाण फरमाता आहिनि औरत जे खानदान मां 4 मुहर्रम माण्हू भाइर भाइटिया चाचा मामा अहिड़े क़िस्म जा माण्हू जंहिंसां नेकाह नाजाइज़ आहे मुहर्रम माण्हू अबे जे खट के कुल्लो ॾेई करे न्याणीअ जे घर पहुचायो उते न्याणीअ खे अबे जो मुंहुं ॾेखारियो मुस्तफ़ा मशहूर औरत जे खानदान मां 4 माण्हू भाइर भाइटिया चाचा मामा अबे जे खट के कुल्लो ॾेई न्याणी जे घर पहुचायो अथऊं न्याणी जे घर खटोलो लाथो अथऊं जंग जो न्याणी जी नज़र पई आहे त अबे जो जनाज़ो अची वियो आहे मथां बीही करे कफन जो कपिड़ो मुंहं खोले करे जंग जो न्याणीअ जे अबे जे मुंहं ते नज़र पइजी वई आहे अखियूं आसमान ॾे खजी वञनि दर्द जी दाह निकिती आहे ओ मुंहिंजा मौलाए करीम ओ मुंहिंजा रब जलाल जीअं मां तुंहिंजे क़ुरान मजीद जे कानून जी लज रखी थमाए तुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दीन जी लज रखी थमाए पंहिंजे मुड़ुस जी लज रखी थमाए मुंहिंजा रब मुंहिंजे अबे जी लज रखजांइ गुनाहगार बदकार तू जो बानो तोखे परतो आहे मां बानीअ जी दुआ क़बूल कजांइ अल्लाह ॼाणे न्याणीअ जे दुआ अल्लाह जे अर्श खे लोॾे विधो आहे कुझु ॾींहंनि खां बाद में इमामुल अंबिया उन माईअ ॾे मुबारक ॾियारे मोकिलियो ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा इन पंहिंजे उम्मतियाणीअ खे ओ जेको मुंहिंजे बानीअ खे मां अल्लाह जा सलाम ॾे जिब्राइल अलैहिस्सलाम खे रब जी ज़ात बाबरकात सलाम खणान ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा जंहिं मुंहिंजे बानीअ मां अल्लाह जे कानून जी लज रखियो जंहिं तुंहिंजे उम्मतियाणीअ तो मुस्तफ़ा जे दीन जी लज रखियो पंहिंजे मुड़ुस जी लज रखियो मां रब जी ज़ात बाबरकात उन जे दुआ के कबूल करे उन जे अबे जी लज रखी करे बगैर हिसाब किताब जे जन्नत जो फैसलो करे छड़ियो। अज़ीज़ दोस्तों वधिक मुनासिब मांखे नथो लगे साईं मौलाना अब्दुल हमीद साहब पहुची चुका आहिनि जेके तमाम उनजी वधिक मशहूरी करण जी ॻाल्हि करण जी का भी ज़रूरत कान्हे का हर कंहिंजा जातल सुञातल असांजा तमामु मोहसिन माण्हू हाणे उहे वेठा हुजनि इंतज़ार में असां पिया तकिड़ कयूं इहा ॻाल्हि मुनासिब कोन थी लॻे ज़िंदगी रही त मुलाक़ातियूं थींदियूं चुर पुर को बि कोन करे हर को पंहिंजनि जाइनि ते वेठो हुजे बाक़ी जेको प्रोग्राम हूंदो तव्हांखे स्टेज सेक्रेटरी पाण